अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 5 अप्रैल 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध में हिकु भेरो ॿीहर जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो शुरू। सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॻवान अली मोहम्मद जोगी खंभिजी वियो। अली मोहम्मद जोगी जे खंभिजण ख़िलाफ़ हैदराबाद ऐं कराची में मुज़ाहिरा। बलूचिस्तान मां वधीक 4 ॼणा खंभे गुम, 9 ॼणा बाज़ियाब। कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जारी। महांगाई ख़िलाफ़ सिंध वासी सरापा एहतिजाज बणियल। शहदादकोट में SUP जो जलसो। पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाइण जो मुतालबो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर ईरान खे धमकी ॾींदे चयो आहे त 48 कलाकनि में आबनाए हुर्मुज़ न खुलियो त ईरान लाइ क़यामत बर्पा कंदुसि। ईरान पारां भरपूर जवाब जो ऐलान। हैदराबाद में मसीही बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ मुलाज़िमनि जो ईद लाइ पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज। हैदराबाद में STP जो मंज़ूर पलीपोटो जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर अली मोहम्मद जोगी खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। डॉक्टर मोहम्मद अली जोगी खे सिविल वर्दी ऐं पुलिस वर्दी में मलबूस अहलकार हाला नाके भर सां खंभे खणी विया, जंहिंखां पोइ संसद को बि पतो पइजी न आहे सघियो। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे डॉक्टर अली मोहम्मद जोगीअ जे बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त सिंधियन नेशनल कांग्रेस पारां एहतिजाज पिणु कयो वियो। हैदराबाद जे हैदर चौक ते सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद पारां विकी लोहार, आफ्ताब वाहिद गांघरो, रिज़वान मेमण, नदीम चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस हैदराबाद ज़िले जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर अली मोहम्मद जोगी जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई ऐं संदसि आज़ादी जो मुतालबो पिणु कयो वियो। उन मौक़े ते हैदराबाद हाईकोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी इसरार चांग ऐं सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट KB लगारी, सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र आफ्ताब, नदीम चांडियो, रिज़वान मेमण, रमज़ान नारे जे एडवोकेट शिराज मीर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मंझंदि 2 वॻे भैंस कॉलोनी हैदराबाद हाला नाके वारे इलाइक़े मंझां सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर अली मोहम्मद जोगी खे पंहिंजी अस्पताल तां सिविल वर्दी ऐं पुलिस वर्दी में मलबूस अहलकार खंभे खणी विया आहिनि। हिन कुधे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जबरी गुमशुदगी वारो वाक़ियो इंसानी हक़नि जी संगीन लताड़ सां गॾु सियासी आज़ादी जी पाबंदी ऐं रियासती ॾाढ आहे, जंहिंजी मज़म्मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त अली मोहम्मद जोगी खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं उन ते को केस आहे त खेसि ज़ाहिर करे फ़ौरी तौरु अदालत में पेश कयो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी बॉडी ऐं कराची डिवीज़न जी बॉडी जो गॾियल हंगामी इजलास। सिंध राणी हाउस कराची में सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर अली मोहम्मद जोगी जी जबरी गुमशुदगी वारे मसइले ते मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट महबूब आज़ाद जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोयो, कराची डिवीज़न जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़ ऐं ऑर्गेनाइज़र सिकंदर ओठे शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर अली मोहम्मद जोगी खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे, जंहिं कुधे अमल जी सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था।
उन कुधे अमल खे इंसानी हक़नि जी संगीन लताड़ सां गॾु सियासी आज़ादी जी पाबंदी ऐं रियासती ॾाढ सम्झूं था। असां रियासत खे चेताव ॾियूं था त डॉक्टर अली मोहम्मद जोगी खे हिकदमि आज़ादु कयो वञे। गॾोगॾु डॉक्टर अली जोगी जी आज़ादी लाइ सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान पिणु कयो वियो, जॾहिं त इन सिलसिले में लियारी में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी पारां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे में मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मोहब आज़ाद, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, कराची डिवीज़न जे डिप्टी ऑर्गेनाइज़र गनी आजिज़ ऐं ऑर्गेनाइज़र सिकंदर ओठे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते रैली कढी नारेबाज़ी कंदे डॉक्टर अली मोहम्मद जी आज़ादी जो मुतालबो पिणु कयो वियो। बलूचिस्तान में पिणु जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 4 ॼणनि खे जबरी तौरु लापता कयो वियो, जॾहिं त औरत समेत 9 ॼणा बाज़ियाब थी पहुता। पंजगोर वारे इलाइक़े मां 4 ॼणनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। खंभे गुम कयल माण्हुनि में मोहसिन, यहया ऐं अब्दुल अहद शामिल आहिनि, जॾहिं त करीम खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। ॿिए पासे 9 ॼणनि जी आज़ादीअ जा इतला आहिनि। कोयटा जे जिलानी रोड जे रहवासी फ़हीम समलाणी खे पिणु आज़ादु कयो वियो आहे, जॾहिं त खुशदार वारे इलाइक़े मां जबरी तौरु खंभे गुम कयल हयात बीबी खे पिणु आज़ादु कयो वियो आहे। हयात बीबी खे 20 फेबरवरी ते जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जॾहिं त निज़ाम खे पिणु आज़ादु कयो वियो आहे, जेको 8 डिसंबर 2025 ते खंभे गुम कयो वियो हो। खुशदार वारे इलाइक़े मां जबरी तौरु 5 जून 2023 ते खंभे गुम कयल यासिर खे आज़ादु कयो वियो आहे। 29 अप्रैल 2023 ते खंभे गुम कयल अहमद वल्द अब्दुल रशीद जे आज़ादु थियण जा पिणु इतला आहिनि, जॾहिं त जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि था, जॾहिं त कोयटा में पिणु एहतिजाजी कैंप जारी आहे। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां काल्ह बि एहतिजाज जारी रखियो वियो। यादि रहे त एहतिजाजी कैंप खे 6125 ॾींहं मुकमिल थी चुका आहिनि। उन मौक़े ते वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जे अॻुवाण नसरुल्ला बलोच चयो त एहतिजाजी कैंप दुनिया जी तवील तरीन एहतिजाजी कैंप आहे, जेका साबित क़दमी, सब्र ऐं इंसाफ़ जी जदोजहद लाइ हिकु मज़बूत मिसाल आहे। हुन चयो त इन तवील जदोजहद जो मक़सदु जबरी गुमशुदगियुनि जो मुकमिल ख़ात्मो ऐं खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी खे यकीनी बणाइणु आहे। हुन चयो त समूरनि मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे अपील आहे त उहे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ असांजो जदोजहद में साथ ॾियनि। सिंध वासी तेल जे अघनि में वाधि, महांगाई ऐं फ़सलनि जा मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ सरापा जदोजहद बणियल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में काल्ह बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। हुकुमरान तरफ़ां पेट्रोल महांगो करणु, कणक समेत ॿियनि फ़सलनि जा मुनासिब अघ न ॾियणु ऐं ईरान मथां अमरीकी ऐं इसराइली जारहियत ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां ख़ैरपुर नाथन शाह में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मलाह, ज़िले दादू जे सदर एडवोकेट नजीब रहमान मैसर, मरकज़ी अॻुवान कादर भुट्टो, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी बख़्तावर मल्लाह, ज़ुल्फ़कार चांडियो, एडवोकेट मंसूर चांडियो, आतिफ़ मल्लाह ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल महांगो करे हुकूमती वज़ीरनि मशीरनि जा ख़र्च अवाम जे वात मां गिरह फुरे पूरा कया पिया वञनि। पेट्रोलियम मसनूआत जे अघनि में वाधि सां रोज़मर्रा जे इस्तेमाल जे शयुनि जे अघनि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। ग़रीब मिसकिन माण्हू जेके अॻी महांगाई जा मारियल आहिनि, तिन खे वधीक तकलीफ़ुनि में मुब्तला कयो वियो आहे। माल बरदार गाॾियुनि समेत मुसाफ़िर गाॾियुनि जे भाड़नि में वाधि कई वई आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त पेट्रोल वापसि
₹252 फ़ी लीटर जे हिसाब सां विकिरो कयो वञे। पेट्रोलियम लेवी मुकमल तौर ते ख़तमु कई वञे। सिंध यूनाइटेड पार्टी पारां हैदराबाद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी गुलबेग छलगरी, तारिक नूनारी, अकरम चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। भिटशाह में शकूर नाज़ ख़ासकेली ऐं सलीम सिंधी जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। टंडे आदम में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी कामरेड मोहम्मद ख़ान पहवर, जावेद अली ख़ासकेली, इस्माइल जुणेजो, इमदाद चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। SUP जे कारकुननि घारे में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी एजाज़ शेख कई, जॾहिं त सियासी समाजी अॻुवाणनि गुलज़ार शाह, सुहेल चांडियो, रियाज़ नाहियो, अयाज़ शाह, इक़बाल लासी, मोहम्मद ख़ान जोखियो, इंज़माम चांडियो, जुनेद जतोई ऐं ॿिनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। कराची में पिणु कराची ईस्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सतार ॾाहिरी, ख़लीकुर रहमान हकड़ो, वाहिद मुगेरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। बदीन में पिणु SUP जे अॻुवाणनि DC चौक खां रैली कढी पैदल मार्च करे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी दानिश नूर सुमरो, मोहम्मद बख्श वरड़, उस्मान बजीर ऐं ॿिया करे रहिया हुआ। कराची ज़िले ओभर में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सतार ॾाहिरी, ख़लीक हकड़े ऐं ॿियनि कई। नवाबशाह में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह जे तालकनि काज़ी अहमद दौड़ ऐं नवाबशाह शहर में SUP अॻुवाणनि एहतिजाज कयो। काज़ी अहमद में एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मुजीब माछी, ख़मीसे ख़ान भंड, भाई ख़ान उमराणी ऐं ज़ुहेब लाखे कई। दौड़ में एहतिजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी गुलहसन रिंद, डॉक्टर मुजाहिद रुस्तमाणी, अमानुल्लाह बिरोही ऐं ॿिया करे रहिया हुआ। नवाबशाह में पिणु मीरजान मंगसी, डॉक्टर मुमताज़ तस्वरफुल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त पेट्रोल जे वधायल अघनि में फ़ौरी तौरु लाथ कई वञे। गोलार्ची में पिणु मोहम्मद नवाज़ रिंद जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SUP अॻुवाणनि ख़ैरपुर नाथन शाह में पिणु रैली कढी, जंहिंजी अॻुवाणी नज़ीर अहमद बुबर, ग़ुलाम मोहम्मद गाॾई ऐं ॿिया करे रहिया हुआ। सखर में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ईदन जाकिराणी, माजिद ॾौर ऐं ॿियनि कई। नवाब वली मोहम्मद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ख़मीसो ख़ान भंड ऐं ॿिया करे रहिया हुआ। वारह में पिणु रज़ा चोलियाणी, वक़ार मीर मुश्ताक तुनियो, फ़तह मोहम्मद, बुरहान सिंधियार, राशिद सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठारू शाह में पिणु काशिफ़ सियाल, रज़ामंद बीहण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। तंगवाणी में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुर्रज़ाक नंदवाणी करे रहियो हो। कुबे सईद ख़ान में अब्दुर्रहीम हैदरी, अब्दुल वहीद खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहदादपुर में पिणु क़ौमी अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सदाम खोसो, कामरेड हसन खोसो, डॉक्टर आतम कुमार ऐं ॿिया करे रहिया हुआ। मलीर में पिणु क़ौमी अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त मीरपुर ख़ासि जे शुजाबाद वारे इलाइक़े में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी मक़सूद अहमद भुरगड़ी, कामरेड किर रेबारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोरे पारां पिणु पेट्रोलियम अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी एजाज़ सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। शहदाद कोट में SUP पारां महांगाई ख़िलाफ़ जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त लॻे थो त हुकुमरान हिकिड़े कन खां ॿोड़ा आहिनि। हुकुमरान जा नक पका आहिनि, लूसण जा नक आहिनि जो वढजनि ई नथा। हुन चयो त महांगाई ऐं हुकूमत ख़िलाफ़ असांजी एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त जेके कीमती ज़मीनूं आहिनि उहे सामूंडी पटीअ सां हुजनि, ज़राअत लाइक़ हुजनि, पोइ उन्हनि वफ़ाक़ खे, मर्कज़ खे ऐं कंपनी सरकार खे ॾेई छॾियूं आहिनि, कंहिं ॾिनियूं आहिनि।
जूं मादरी वसीला अथॉरिटियूं ठाहे असांजे तव्हांजे सूबाई असेंबली मेंबरनि, तव्हांजे क़ौमी असेंबली मेंबरनि, तव्हांजे सेनेटरनि ॾेई छॾियूं आहिनि। तव्हांजो दरियाउ ऐं तव्हांजो वफ़ाक़ी निज़ाम जंहिंमें सिंध पंहिंजो वतन ऐं ॿिया सूबा इन्हनि खे टोड़ण जा बंदोबस्त करे रहिया आहिनि। बेईमानी ऐं नाइंसाफ़ी जी हुकुमरानी तव्हां खां परे न आहे। मईशत अहिड़ी ठाही अथनि जो गुरबत वञे पई वधंदी। सिंध जो 2 करोड़ खां मथे माण्हू हिकिड़ो वेलो थो मानी खाए। महांगाई चोट चढ़ंदी वञे। पेट्रोल जी ॻाल्हि हींअर आई, पाण वटि जॾहिं ॿोॾ आई न तॾहिं बि छा ख़र्चूं कोन कयूं, पर हे बेईमान पीपला ख़ुशि थिया। पिनी ॿाहिरां फोटू ॾेखारे पिनी ऐं उन्हनि में कमीशनूं वेही खाधऊं। उन करे जे हुकूमत अथनि तॾहिं बि लुटीन, मुसीबत अचे तॾहिं बि थियनि। अरबें रुपयनि जो प्रोजेक्ट शहर लाइ, पहिरीं लाड़काणे लाइ लाड़काणा प्रोजेक्ट 90 अरब थिया, बींग करे छॾियूं। अकाउंटेबिलिटी नैब में आयो, ज़ाहिर थियूं चोरियूं, ऑफिसर सियासतदान बेईमान ज़ाहिर थिया। हाणे शहदाद कोटला हींअर दोस्तनि पे ॿुधायो साहब अरबें रुपयनि जा आया आहिनि। उहे ईअं बींग कंदा। असांजो ही बलदियाती निज़ाम में बेईमानी ऐं अक़रबा परवरीअ जे ज़रिए हलाइनि था। असांजो सिंध जो नौजवान जेको 3-4 करोड़ आहे, उन्हनि जे लाइ सरकारी नौकरियुनि में मुक़ाबले जो इम्तिहान ख़तम करे या उन में बेईमानी सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ख़राब करे पैसनि ते विकिरो शुरू आहे। तालीमी निज़ाम में वज़ीर आला चवे थो त असांजा 80 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। मयारे तालीम केतिरो किरियल आहे इहो वरी अलॻि मामिलो आहे। सिहत जूं सरकारी जेके डिस्पेंसरी, BHUs, RHCs, वॾियूं अस्पतालूं, इन्हनि में खरबें रुपयनि जी बजेटूं मजमूई तौर ते माण्हुनि जे सर्विस लाइ ॾिनल आहिनि। उन्हनि में वज़ीर, मेंबर ऐं उन्हनि जा ख़ानदान उन में करप्शन कनि था। तव्हांजे तालीम, तव्हांजी सिहत, तव्हांजो रोज़गार खां सवा हिते जी पुलिस खे मुख़्तलिफ़ जे हवाले करे छॾियो सरकार जे। ऐं उहे जेके तव्हांखे हिते जंहिंखे वणनि उन्हनि खे ॿधी वञनि, जंहिंखे वणनि तंहिंखे खणी वञनि ऐं पंहिंजे ख़ौफ़ जी अलामत थी बीह रहिया आहिनि। हिते चङा मुड़ुस जिन खे तव्हां असेंबलीअ में मोकिलियो आहे, उहे त तव्हांखे ॿुधायुमि सिंध खपाए आया आहिनि। तव्हां दोस्तनि सभिनी खे चवां उहे क़ौमी गैरत नथा कनि। उन्हनि खे उते अहसासु नथो थिए जॾहिं सिंध गवर्नमेंट सॼी सिंध जी मिल्कियत लिखी ॾिनी, पाणी लिखी ॾिनो, त उते रुगो प्रेस में ऐं ॿियनि में ॻाल्हाईंदा था वतन। आउं ॾिसंदो आहियां तव्हांजा MP MNAs, पर पने ते लिखी ॾेई था छॾी। इन सॼे खे ठीकु केरु कंदो? जॾहिं जंग लॻी आहे त जंग छो लॻी आहे? जंग में मनमस्ती छो कई आहे? ईरान ते बम किरनि पिया, छो पिया किरनि? माना अमन हो
ओचितो बम किरण छो शुरू थी आहे? असांजो मुल्क बि 22 मुल्कनि वञी उन में बोर्ड ऑफ पीस में शामिल थियो ऐं चई असीं तव्हां सां गॾु आहियूं। ॿिया उते जा मुल्क मिडल ईस्ट जा उहे पंहिंजी गॾु थिया, इंडोनेशिया बि गॾु थियो, असीं तव्हांजे ख़िदमत में आहियूं। चई त ई जॾहिं भाड़िया गॾु आहिनि त हुननि जा दुश्मन नज़र ते उते बम किरण शुरू करे छॾिया अथनि। पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर इमदाद काज़ी चयो आहे त पाकिस्तान में LNG LPG गासलेट गैस डीज़ल पेट्रोल ऐं इंजण आयल समेत पेट्रोलियम जे अघनि में बेतहाशा इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंजे करे आवाम में शदीद मुखालफ़त आहे ऐं कावड़ जी लहर आहे, जंहिंखे ठारण जे लाइ मामूली घटिताई कई वई आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। हुन चयो आहे त मुल्क संगीन मुआशी बहरान जो शिकार थी चुको आहे। हुक्मरान जी का बि सनती पॉलिसी न आहे, न वरी ज़राइत आहे। ज़रई शोबे ऐं ज़मीन सां लाॻापियल कारोबार जे सिलसिले में का बि वाज़िह पॉलिसी न आहे, जंहिंजे करे मज़दूरनि, मुलाज़िमनि, औरतुनि, हारियुनि ऐं आबादगारनि खे नुक़सानु थी रहियो आहे। ग़रीब तबिको मुसलसल पीड़िजी रहियो आहे। हुन मुतालबो कयो त 26, 27 आइनी तरमीम, पीका कानून ऐं ॿियनि कानूननि खे फ़ौरी तौरु रद्द कयो वञे। पेट्रोलियम इस्मनि जा अघ फ़ौरी तौरु घटाया वञनि त जीअं महांगाई घटिजी सघे। इमदाद काज़ी जो वधीक चवणु हो त हुक्मरान जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर धमकी ॾींदे चयो आहे त ईरान वटि हाणे 48 कलाक आहिनि कंहिं बि मुआदे ते पहुचे या आबनाए हुरमुज़ खे खोले। जेकॾहिं हुन को बि मुआदो न कयो त हुन ते क़यामत बर्पा करे छॾींदुसि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान ते थियल हमले में ईरान जा केतिरा ई फ़ौजी अॻुवाण मारिजी विया आहिनि, जॾहिं त ईरान में अमेरिकी जहाज़नि खे निशानो बणाइण लाइ जदीद दिफ़ाई निज़ाम नस्ब कयो वियो आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त हमलनि सबबि ताबकारी सां नार मुल्क बि न बचंदा। अब्बास इराक़ची जो वधीक चवणु आहे त एटमी ठिकाणनि ते अमेरिकी हमलनि सां ताबकारी मवाद ख़ारिज थियो त इहो तहरान ताईं महदूद न रहंदो, पर ख़लेजी ताउन काउंसिल जे गादी वारनि शहरनि में बि ज़िंदगी जो ख़ात्मो आणे सघे थो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त इसराइल ऐं अमेरिका असांजे बुशहर जे जोहरी थाक ते हिन वक़्त ताईं 4 भेरा बमबारी करे चुका आहिनि। ॿिए पासे ईरान जे ख़ात्मो नंबिया मरकज़ी हेडक्वार्टर जे तर्जमान कर्नल इब्राहिम ज़ुल्फ़कारी अमेरिका ऐं इसराइल खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं छिकताण में इज़ाफ़ो जारी रहियो त पोइ ख़ितो उन जे लाइ जहनम बणिजी वेंदो। इब्राहिम ज़ुल्फ़कारी जो वधीक चवणु आहे त जेकॾहिं दुश्मनी में इज़ाफ़ो थियो त सॼो ख़ितो अव्हां लाइ जहनम बणिजी वेंदो। ईरान खे शिकस्त ॾियण जो वहम हिकु दलदल में तब्दील थी वेंदो, जंहिंमें अव्हीं पाण फासी पवंदो। जॾहिं त ईरान पारां दावा कई वई आहे त 2 ख़ानाबदोश क़बीलनि पारां अमेरिकी फ़ौज जे 2 हेलीकॉप्टरनि खे निशानो बणायो वियो, जंहिंजे नतीजे में 2 जहाज़ तबाह थी विया। ईरान में तहरान यूनिवर्सिटी खे पिणु हमले जो निशानो बणायो वियो, जंहिंमें इमारत खे नुक़सानु पहुतो। पाकिस्तान ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि में टेलीफोनिक राब्तो थियो। पाकिस्तान पारां मसइले जे हल लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो वियो, जॾहिं त मौजूदा हालतुनि में राब्तो बरक़रार रखण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले हैदराबाद तरफ़ां STP कारकुन मंज़ूर पलीपोटो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं ज़िले सदर जानमहमद जुणेजो, कामरेड इरफान बिरोही, हसन जुणेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 5 ॾींहं अॻु SHO नसीम नगर मंज़ूर पलीपोटो खे थाणे ते घुरायो,
जंहिं बाद SHO बल्दिया ऐं SHO भिटाई नगर बि पहुची विया, जेके मंज़ूर पलीपोटो खे गिरफ़्तार करे खणी विया। 5 ॾींहं गुज़रण बावजूदि न गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे, न वरी ॿुधायो वञे थो त हू किथे आहे। हुननि चयो त हैदराबाद में झंग जो कानून लागू थियल आहे। पुलिस जंहिंखे वणे खणी गुम करे छॾे थी, उनखां केरु पुछण वारो बि न आहे, जेको अमल इंसानी हक़नि जी लताड़ आहे। सियासी कारकुननि जी अहिड़ी क़िस्म जी गिरफ़्तारी कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। हुननि चयो त मंज़ूर पलीपोटो सियासी कारकुन आहे, जंहिं ख़िलाफ़ को इल्ज़ाम आहे त उन केस में गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे। हुननि मुतालबो कयो त मंज़ूर पलीपोटो जी जल्द गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेसि आज़ादु कयो वञे। जेकॾहिं मंज़ूर खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। PP शहीद भुट्टो जो जेकमाबाद में शहदाद कोट जे अॻवान मुनीर बिरोही मथां मुबैना कूड़ा केस दाख़िल करे संदसि घर ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त मुनीर बिरोही कूड़नि केसनि ऐं घर ते पुलिस चढ़ाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पुलिस जुआ शराब बंदि कराइण बदिरां सियासी अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे, जंहिंजी मज़म्मत करियूं था। उमरकोट जे ॻोठ जारखड़ी सां वास्तो रखंदड़ 22 वरहनि जे पोहरियत नौजवान सनाउल्लाह मंगरियो जे मुबैना क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि सख़्त एहतिजाज कंदे हैदराबाद पुलिस ते संगीन इल्ज़ाम हया आहिनि। वारसनि अली नवाज़ मंगरियो, अब्दुल ख़ालिक मंगरियो, मक़सूद मंगरियो, फ़कीर मोहब मंगरियो, शहज़ाद मंगरियो, राशिद मंगरियो ऐं ॿियनि ॿुधायो त क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार मसूद गोपांग अञा ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। हैदराबाद जी पुलिस केस खे कमज़ोर करण ऐं जवाबदारनि खे बचाइण जूं कोशिशूं करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। नवकोट सब डिवीज़न जी भान शाख जे मुंड रेगुलेटर वटां 2 फुटनि जो लॻल धिको ऐं शाख जो बेड टोड़ाए वॾी रिश्वत एवज़ पाणी विकिरो कंदड़ आपाशी SDO ख़िलाफ़ 10 ॾींहं गुज़रण बावजूदि का बि कार्रवाई थी नाहे सघी। काल्ह आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। उन मौक़े ते आबादगारनि चयो त आपाशी SDO ख़िलाफ़ 10 ॾींहं गुज़रण बावजूदि का बि कार्रवाई नाहे थी। आपाशी इंजीनियर जे हुकम ॾियण बावजूदि बि शाख ते ॿीहर धिको लॻी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते धिको लॻायो वञे ऐं असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारियो वञे। अवामी तहरीक तरफ़ां मीरपुर बठोरे जे ॻोठ जबल ॾेथो में अवामी तहरीक जे खाहुड़ी किरदार जबल ॾेथो जी 24वीं वरसी मल्हाई वई। जबल ॾेथो खे ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कई वई। संदसि आख़िरी आरामगाह ते गुल निछावर करे सलामी ॾिनी वई। वरसी प्रोग्राम खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, अज़ीज़ मेमण, मजीद सागर परिहाड़, मोहम्मद ॾेथो, रज़ाक लुंड, कांडेरो ख़ासखेली, नवाज़ ॾेथो, अब्दुल रज़ाक बायतार ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त साथी जबल ॾेथो फ़िक्रे रसूल बशपली जो सचो सिपाही हो। हुन सॼी जमार पोहरियतनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। हू अवामी तहरीक जो कमेटेड कारकुन हो। असीं खेसि सुर्ख़ सलाम पेश करियूं था। अॻवाननि वधीक चयो त वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पेट्रोल क़ीमतनि में 80 रुपया घटिताई वारे ड्रामे खे असीं रद्द कयूं था। हुकूमत 200 रुपयनि खां वधीक पेट्रोल में वाध करे 80 रुपया घटाए अवामी एहतिजाजनि खे ख़तमु करणु चाहे थी। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पेट्रोल क़ीमतनि में 80 रुपयनि जी घटिताई अवाम जे एहतिजाज खे माठो करण जी साज़िश आहे। पेट्रोल अघनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो करे अवाम जी चेल्हि चिॿी कई वई आहे। पेट्रोल महांगो थियण सां रोज़मर्रा जूं शयूं बि महांगियूं थी वयूं आहिनि। महांगाई जे करे अवाम खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। अवाम हिकु वेले जी मानी लाइ परेशान आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पेट्रोल जा अघ घटाया वञनि। उन मौक़े ते याकूब केड़ानो, मीर टगड़, रहमत टगड़, पिरह ॾेथो ऐं शिफ़ा ज़ौर गीत पिणु पेश कया। नवाबशाह में पोहरियत रक्षा चोरी थियण खां पोइ बेरोज़गार बणिजी वियो। पोहरियत इमरान पारां रक्षा चोरी थियण ख़िलाफ़ ज़ाल सुमेत प्रेस क्लब अॻियां
एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुन चयो त 5 ॾींहं अॻु नामालूम चोर घर ॿाहिरां बीठल रक्षा चोरी करे काहे विया आहिनि। निशानदेही करण बावजूदि तालके थाणे जी पुलिस को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। हुन मुतालबो कयो त फौरी तौरु जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो रक्षा वापसि ॾियारियो वञे। ॻोठ बलहड़जी में बीठल बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो। पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾोकरी में ॻोठ बलहड़जीअ जे रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो त फौरी तौर ते बरसाति जे पाणी जी निकाली लाइ क़दम खंया वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर या ईमेल ते राब्तो करे सघो था। उन खां सवाइ अव्हीं असां ॾांहुं सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ थींदड़ प्रोग्रामनि बाबति रिपोर्टूं पिणु असांखे मोकिले सघो था। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।